खैबर लग रोहरी कैनाल ओडेरो लयल 7-1 मोरी वठ वहिंदड़ खेबरानी शाख जो दर हर आचार्य जे ॾींहुं शाख जो दर बंदि करियो वेंदो आहे। आबादगारनि जी वार न थी सघी। मटियारी ओडेरो लाल 7-1 मोरी वठ वहिंदड़ खेबरानी शाख जो दर हर आचार्य जे ॾींहुं शाख जो दर बंदि थियण ते हाजी अब्दुल वाहिद, मोहम्मद इसाक, गुल हसन शौक़ ऐं ॿियनि नंढनि आबादगारनि जो चवणु हो त कुझु महीना अॻु असांजा फसल माकर खाई तबाह करे छॾिया। मथां वरी बरसातियूं जा करे फसल तबाह नुक़सानु पए थो आहे। हाणे वरी बचियल फसलुनि खे खेबरानी शाख ते एरीगेशन जो दारोगो असांजी पाणी जी वार ऐं आचार्य जे ॾींहुं शाख खे बंदि थो करे। जीअं असां उन्हनि खे मंसूब कयूं पर शाख जो पाणी नाहे छॾियो जीअं त असां पंहिंजी ज़मीन ते पोख करे सघूं, पर असांजे हिकु बि नाहे ॿुधी। असां आबादगार तमामु ग़रीब आहियूं। असांखे दारोगो चवे थो त पैसा ॾियो त शाखूं खोलियूं। उन करे ग़रीब आबादगारनि एकड़ ॿ एकड़ वारा असांजा मसइला ऐं मुंथूं किथां पूरियूं करियूं। बाअसर ज़मीनदारनि खां पैसा वठी उन्हनि खे पाणी खोलणु ॾियनि था। असां एला इमादारनि खां अपील करियूं था त खेबरानी जी शाख जो दारोगो ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजो पाणी खोलायो वञे, जीअं त असां पंहिंजा फसल आबाद करे सघूं, पंहिंजनि बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं। न त ॿिए सूरत में एरीगेशन ऑफिस अॻियां एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट अब्बास समू, शाहीन न्यूज़, मटियारी।